अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी चिकन जो वाइट यखनी पुलाव। आज मैं आपके साथ चिकन का वाइट यखनी पुलाव शेयर करने जा रही हूँ। तो सबसे पहले चिकन की जो मैंने बोटियाँ ली हैं वो थी सारी हड्डियों वाली। ठीक है, चिकन जो सब बोटियों हड्डियों वाली हुई। अक्सर ऐसा हो जाता है कि जैसे बड़ी बड़ी बोटियाँ जो हैं वो किसी और डिश में इस्तेमाल कर ली मैंने, तो हड्डियों वाली या छोटी इस तरह की बोटियाँ बच गई तो मैं उनकी यखनी बना लेती हूँ। या अगर ख़ास तौर पे मुझे यखनी बनानी हो तो मैं इस तरह की हड्डियों वाली सारी बोटियाँ निकाल के उसकी यखनी बनाती हूँ, क्योंकि हड्डियों से यखनी जो है वो अच्छी बनती है। ठीक है, कॾहिं ईअं थींदो आहे त वॾी वॾियूं बूटियूं कंहिं ॿी डिश में विझी छॾियूंसीं ऐं हीअ हॾियुनि वारियूं सभु बची पियूं त उन्हनि खे मां यखनी ठाहे छॾींदी आहियां। ऐं कॾहिं कॾहिं अगरि मूंखे ख़ासि तौर ते यखनी ठाहिणी हुजे त मां उहे हॾियुनि वारियूं बूटियूं खणंदी आहियां। तव्हां ॾिसी सघो था, पासीरियूं, निड़घुट ऐं अहिड़े टाइप जूं सॼियूं बूटियूं। ऐं उनखां पोइ उन्हनि खे बॉइल करण खां पोइ उन्हनि तां ही चिकन जेतिरो लथो उहो लाहे छॾियो आहे ऐं यखनी जेका है उहा छाणे छॾी आहे। यखनी छान ली है मैंने और जितना उन हड्डियों पर से गोश्त उतर सकता था वो उतार लिया है। और इसमें क्या डाला था मैंने, बॉईल करते हुए नमक डाला था थोड़ा सा, और इसमें आप देख सकते हैं साबित धनिया, लौंग है, दालचीनी है और लहसुन के 4 जवे हैं। उनको लहसुन को मैंने कट लगा दिया था। ठीक है, ही सॼा धाणा 1 टीस्पून, कुछ लौंग, कुछ दालचीनी जी टुकड़ियूं ऐं थूम जूं 4 ॻड़ियूं, उन्हनि खे मूं कट लगायो हो त जीअं उन्हनि मां सुठी तरह रस निकली वञे। और दालचीनी आप देख लें, ये इतने इतने से टुकड़े मैंने डाले, छो त असां जॾहिं दालचीनी वठी ईंदा आहियूं न त उन में अक्सर नंढा पीसिस बि हूंदा आहिनि। उन्हनि जो आख़िर छा कजे, पोइ जॾहिं मां कुछ बॉइल कंदी आहियां त उन में विझंदी आहियां। बॉइल करते वक्त जब भी मुझे दालचीनी की ज़रूरत पड़ती है तो वो छोटे टुकड़े में उसमें यूज़ कर लेती हूँ। ठीक है, त ही सॼियूं शयूं मां हाणे कढी अलॻि कयूं आहिनि। ही कचिरो थी वियो, ही कचिरो थी वियो, इहो साइड ते वेंदो। यखनी छाणे रखी आहे, उनखां अलावा हिन पासे भी चांवर भिजाए रखे हैं। चावलों को भिगो दिया, आधे घंटे से ज़्यादा हो गया है। उसके साथ जो कुछ हम और डालेंगे, ये कटी हुई हरी मिर्चें हैं, 4 मिर्चें मैंने ली हैं, आप अपने जायके के हिसाब से लें। ठीक है, 4 सावा मिर्च मूं सन्हा कटे रखे हैं, तव्हां पंहिंजे जायके के हिसाब से खणो। 2 पटाटा टुकड़ा किया है, 2 आलू टुकड़े कर लिए, 1 खाने का चम्मच लहसुन अदरक पिसा हुआ और नमक है, और ये ज़ीरा, काला ज़ीरा, पुलाव ज़ीरा, असां इहो सुरह जीरी या पुलाव जीरी चवंदा आहियूं। इन खां सवाइ असांजो पुलाव कंप्लीट न हूंदो आहे। ये दही है, ये 4-5 खाने के चम्मच। ठीक है, और उसके अलावा इसमें साबित काली मिर्चें भी मुझे डालनी हैं। ये 10-12 काली मिर्चें मैंने नमक में ही डाल दी है, 10-12 कारा मिर्च लूण में ही विधा आहिनि, छो त गॾु पवंदा हिन सां। हाणे अचूं था देगड़ीअ ते। ये देगची में देखें कि 1 प्याज मैंने ब्राउन नहीं की, पका लिया मैंने उसको, और जब वो ब्राउन होने लगी तो मैंने इसमें पानी डाल दिया। उसको ब्राउन नहीं करना, क्योंकि हम वाइट पुलाव बना रहे हैं। असां ही वाइट पुलाव पिया ठाहियूं, तंहिंजे करे बसरनि खे ब्राउन नाहे करणो, अच्छी चङी तरह सां उनखे पचाइणो आहे, दाग करणो आहे। पर जीअं ई ॾिसो त हल्को हल्को ब्राउन थियणु शुरू थी वियो आहे त तव्हां उन में हिकदमि पाणी विझी छॾियो त जीअं बसरनि जो रंग न मटिजे। हाणे सभिनी खां पहिरियों हिन जी बाहि त मां थोरो तेज़ कयां थी। असां हिन में विझंदासीं ही सावा मिर्च। सावनि मिर्चनि खे एतिरो पचाइणो आहे जो ही ॻरी वञनि। उन सां गॾु असां विझंदासीं ही अदरक थूम 1 टेबल स्पून ऐं लूणु ऐं साबित कारा मिर्च। बाक़ी गरम मसालो न विझंदासीं, छो त उहो असां उन में बॉइल करे चुका आहियूं, उन में खुशबू वहाँ अच्छी गई है। ठीक है, और इसके साथ हम डालेंगे इसमें ये आलू, अदरक थूम, साबित कारा मिर्च, कटियल सावा मिर्च ऐं पटाटा। इन्हनि खे 2 मिनट तेज़ बाहि ते ढक ॾेई मां पचायां थी। इसको ढक्कन लगाकर तेज़ आंच पे हम 2 मिनट पकाएंगे, ताकि ये जो है इसका पानी खुश्क हो जाए और जितने आलू पक सकते हैं वो पक जाएं। अच्छा, इसके साथ ये छोटे बड़े 4 तेज़ पत्ता, कमाल पट नंढा वॾा ही 4 पन्न आहिनि, ये मां हिन में विझां थी। अच्छा, इसको हमेशा मैं कपड़े से साफ़ कर लेती हूँ, मुझे शक होता है इस पर डस्ट होती है। हिनखे मां कपड़े से हमेशा उघंदी आहियां। ही बि असां हिन में विझूं था, छो त मूंखे लॻंदो आहे त हिन में मिटी आहे। हाणे असां हिनखे छॾियूं था जेसि ताईं हिन जो पाणी सुके। हिनखे हाणे चेक था कयूं। आवाज़ सां तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो त हिन जो पाणी सुकी वियो आहे। आवाज़ आप सुन सकते हैं, जब इसमें पानी होता तो इतना शोर नहीं होता।
ठीक है। तो अभी हम इसमें शामिल करेंगे दही। जो पानी सुकण खां पोइ हिन में असां ॾही विधी आहे, छो त हिन में टमाटर न विझंदासीं। टमाटर विझबो त हिन जो रंग अच्छो न रहंदो, ॻाढ़ो थी वेंदो। इसमें टमाटर बिल्कुल नहीं डालना, क्योंकि वाइट पुलाव है तो टमाटर डालने की वजह से वो रेड उसमें रंग आ जाएगा। ठीक है। हाणे असांजो ईअं पचाइण सां ही मिर्च भी असांजा पचनि था ऐं असांजो अदरक थूम भी जेका है उहा भी पचे थी, उनजी कचाइप भी जेका है वह ख़त्म थी वेंदी। इस तरह पकाने से लहसुन अदरक भी पक रहा है, हरी मिर्चें भी गल रही हैं और लहसुन अदरक का जो कच्चापन है उसकी खुशबू भी जो है वो पक जाएगी। अभी हम इसको इतनी देर तक पकाएंगे कि दही का पानी खुश्क हो जाए। दही जो पानी खुश्क थियण ताईं असां हिनखे पचाईंदासीं ऐं भुञंदा रहंदासीं, घुमाईंदा रहंदासीं। हाँ ॾिसो दही जो पानी खुश्क थी चुको आहे, तेल ॾिसंदो तव्हां अलग नज़र पियो अचे। दही का पानी खुश्क हो चुका है, तेल नज़र आ रहा है अलग से। अभी हम इसमें डाल देंगे ये यखनी। हाणे असां हिन में ये यखनी विझंदासीं। यखनी डालने के बाद 5-7 मिनट हम इसको पकाएंगे। ये उबलता रहेगा ताकि हमारे आलू जो है कुछ गल जाए। ठीक है। हाँ यखनी विधि से थोड़ी देर मां हिनजी बाहि तेज़ कंदमि, जीअं थोड़ो बॉयल थे। बॉयल थियण खां पोइ बाहि हल्की कंदसि। एतिरी देर हिनखे 5-7 मिनट बॉयल कंदी रहंदसि त जीअं पटाटा जेके आहिनि थोड़ा अधु ॻरिया थी वञनि। हाणे ही असांजो तक़रीबन 8 मिनट मूं हिनखे पचायो आहे ऐं हिन में हाणे असां विझंदासीं चांवर। अच्छा, हिकिड़ी शइ सम्झी छॾियो त चांवर हमेशा मां उन ही पानी में पचाईंदी आहियां जंहिंमें भिजाईंदी आहियां। जिस पानी में भिगोते हैं उसी में मैं पकाती हूँ, लेकिन इस वक्त देगची में यखनी भी है तो इसका थोड़ा सा पानी में निकाल के रखूँगी। थोड़े पानी के साथ चावल डालूँगी, फिर चेक करूँगी कि अगर पानी की ज़रूरत होगी तो वो जो बचा हुआ पानी होगा चावलों का वो डाल दूँगी। ठीक है। तो हाणे देगड़ी में यखनी भी आहे ऐं घणो करे मां उहो पानी यूज़ कंदी आहियां जंहिंमें भिगल आहिनि। त हाणे मां हिन मां थोरो पाणी कढी थी रखां ऐं चांवर ऐं कुछ पानी मां शामिल कंदमि, देगड़ी में विझंदमि ऐं पोइ ॾिसंदमि अगर ज़रूरत हूंदी त बचल पानी भी विझंदसि। ये पौना कप पानी का मैंने निकाल लिया चावलों में से और अभी ये देखते हैं कि ये पानी जो है मेरे चावलों के लिए काफ़ी है। ठीक है। मुनो कप मूं कढियो हो ऐं इहो पानी जेको आहे मुंहिंजे चांवर लाइ काफ़ी आहे, इन लाइ मां हो ॿियो पाणी न विझंदसि। ऐं इहो भी यादि रखो त पुराणा चांवर थोड़ो वधीक पानी खणंदा आहिनि ऐं नवां चांवर थोड़े घट पानी में पचंदा हैं। ठीक है। तो पुराने चावल थोड़ा सा पानी ज़्यादा लेते हैं पकने में और जो नए चावल होते हैं वो कम पानी लेते हैं। अब उसके साथ ही ये हमने डाल दिया चिकन और ये स्याह ज़ीरा। चिकन भी विधो से ऐं असां इहो पुलाव जीरी भी या सुरह जीरी भी विधी से। हाणे असां हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं। तेसि ताईं पचाईंदासीं जेसि ताईं ही पानी हिन जो खुश्क थी वञे। चेक कयूं था हिनखे। चावल हमारे पक रहे हैं। इस टाइम पे नमक चख लेना चाहिए और नमक डालते वक्त ये ज़रूर ध्यान रखें कि यखनी में भी नमक था, तो थोड़ा चावलों में कम डालें और बाद में जब चखेंगे तो पता चल जाएगा कि ज़्यादा की ज़रूरत है या नहीं है। ठीक है। लूण विझण महिल इहो ख़्यालु कयो त यखनी में भी लूण हुयो, त ईअं न थिए त लूण जेको आहे इलाही तेज़ थी वञे। त तंहिंजे करे चांवरनि में थोड़ो घटि विझिजे ऐं चखिजे ऐं पोइ ॾिसिजे अगरि ज़रूरत आहे त पोइ वधीक शामिल कजे। ॾिसो पानी खुश्क हो गया है तकरीबन और ये जितना आप देख रहे हैं थोड़े थोड़े से बबल निकल रहे हैं। तव्हां ॾिसो पिया जेका फुड़ मथां पानी जी नज़र पई अचे एतिरी असां छॾींदासीं दम ॾियण जे लाइ। ठीक है। हल्का सा इसमें मामूली सा पानी होना चाहिए। जो आप देख रहे हैं बबल्स निकल रहे हैं। अभी इसको मैं 12 से 15 मिनट दम पे लगाऊंगी, उसके बाद हम इसको खोलेंगे। चेक कयूं था माशाल्लाह तकरीबन 14-15 मिनट मूं हुनखे दम ॾिनो आहे। असांजो मज़ेदार वाइट यखनी पुलाव तयारु आहे चिकन जो। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे रेसिपी ज़रूरु वणी हूंदी। वणी हुजे त लाइक कयो, वीडियो कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में भी अगर मां कुछ सिखारियां त तव्हां आसानी सां ॾिसी सघो। उम्मीद है आपको अच्छा लगा होगा। ज़रूर ट्राई करें। हमेशा चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे।
वरी कंहिं ॿी वीडियो सां इंशाल्लाह जल्दी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।